तव्हां खे अजर अज़ीम अता फरमाईंदो। तव्हांजो ॻाल्हाइणु ई हक़ीक़त में महफ़िल जो सींगार। तव्हां ॻाल्हाईंदव त इंशाअल्लाह महफ़िल खे चार चंड लॻी वेंदा। वरी मोहब्बत सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या मुझा अता मुझा मुसलमान भा मुझे महबूब मदीने के ताजदार इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ात बाबरकात असा तवा के रब इनायत फरमाया। असा महबूब जा उम्मती आयो अल्लाह सही सोनो नबी सही असा के दिनो असा जो ईमान आ असा जो अकीदो आ असा जो नजरियो आ त इया अल्लाह जी वडी नेमत आ। चाहे अदा नाराज न थियो त हिकड़ी गाल गुजारिश कया हिकड़ो तवा जो ही खाल बियो बचड़न जो नंढड़न जो उथण वेहण आई ट्रियो वरी तवा दी एड़ी बेरुखी बेतवजही या महफिल में मजो कोन पई करे। बाबा नंढड़ा तवा वेही रहो तवा के गुजारिश कया भला हिन जाए ते गुस्सा हिना वारा त थोरो हलते अचो मेहरबानी थींदी। घणो टाइम कोन लगंदो थोरो हिन पासे वारा बोथी अॻिते अचो छावा है इंशाअल्लाह वेठो ईंदो रब करीम तव्हां जा दर्जात बुलंद कंदो। जज़ाकल्लाहु खैर। हाणे वेंदा वञा दोस्तो थोरो तवज्जो मुंहिंजा अदा मूं अर्ज़ कयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जो मिलण इहा अल्लाह जी वॾी नेमत आहे। सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा अदा मुंहिंजा मुस्लमान भाउ अल्लाह ताला सवजल जी ज़ात बाबरकात कुरान मजीद में हजरत मूसा अलैहिस्सलाम जो बयान फरमायो वा। एकड़े दी हजरत मूसा अलैहिस्सलाम पाजी कौम के पाजी उम्मत के फरमायो पे तवा में रब नबी मोकलिया हिन या अल्लाह जी नेमत उन नेमत जो जिक्र कयो। अल्लाह ताला सवजल जी ज़ात बाबरकात जो प्यारो नबी हजरत मूसा अलैहिस्सलाम फरमाए तो वइज़ क़ाल मूसा लिक़ौमिही या क़ौमि ज़कुरू निअमतल्लाह। ओ मुझा महबूब याद फरमायो उहो ज़मानो जडे हजरत मूसा अलैहिस्सलाम पांजे कौम के फरमाए रहो हो उज़कुरू निअमतल्लाह अल्लाह जी नेमत के याद कयो अल्लाह जी नेमत जो जिक्र कयो। अलैकुम जेका रब तव्हां जे मथा नेमत कई आ इज़ जअल फीकुम अंबिया खास तरह से अल्लाह ताला अज़्ज़ व जल जी ज़ात बाबरकात जी उहा नेमत जो रब करीम तव्हां में नबी सगोरा मोकलिया। अल्लाह ताला अज़्ज़ व जल जी ज़ात बाबरकात बनी इस्राइल में नबी मोकलिया। हजरत मूसा अलैहिस्सलाम फरमाए तो ए मुझी कौम वारा हो रब तव्हां में नबी मोकलिया तव्हां उन रब जी नेमत जो जिक्र कयो। हजरत मूसा अलैहिस्सलाम फरमायो ऐ हजरत मूसा जी कौम उम्मत अल्लाह जे नबियन जे मिलण ते रब जो शुक्र ब कयो रब जो जिक्र ब कयो। मालूम थियो त नबियन सगोरन जो मिलण या अल्लाह जी वडी नेमत आ ऐ उन नेमत के जिक्र करण खुद नबियन सगोरन जी सुन्नत आ। रगो नबियन सगोरन जी सुन्नत ना है पर अल्लाह ताला अज़्ज़ व जल जी ज़ात बाबरकात के भी इया गाल वणंदी आ। सुभान अल्लाह। इया गाल है जो रब करीम उन जिक्र के उन बयान के पांजे पाक कुरान मजीद में जिक्र कयो आ। अदा जे कदे बनी इस्राइलन के नबी सगोरा मिलन तवज्जो है अल्लाह जो नबी फरमाए तो उन नेमत जो जिक्र कयो। असा तवा के त अल्हम्दुलिल्लाह नबियन जो भी सरदार मिलियो आ। सुभान अल्लाह। केर मिलियो आ दा नबियन जो इमाम मिलियो आ। वो असा छो न उन महबूब जे आमद जा जिक्र कयूं उन महबूब जे आमद जा गुण छो न गायूं। ओ मुझा अदा मुझा मुसलमान भा रब करीम असा तवा के ओ दिलबर हबीब दिनो वा जा महबूब जो पंजो शान त बुलंद बालावा पर उन महबूब जे सदके हिन उम्मत जो शान मथे आ।
हजरत मुहद्दिस हाफिज अबू नईम रहमतुल्लाह अलैह दलाइल नबुव्वत शरीफ में लिखन था अल्लाह ताला अज़्ज़ व जल जी ज़ात बाबरकात हजरत मूसा अलैहिस्सलाम ते तौरात शरीफ नाज़िल कयो हो। केड़ो किताब दा हजरत मूसा अलैहिस्सलाम ते तौरात शरीफ रब नाज़िल कयो हो। हिकड़े डी हजरत मूसा अलैहिस्सलाम तौरात में पढ़ंदे पढ़ंदे हिकड़ी उम्मत जो जिक्र पढ़न था। कांजो अदा हिकड़ी उम्मत जो अल्लाह ताला अज़्ज़ व जल जी ज़ात बाबरकात तौरात में हिकड़ी उम्मत ला इरशाद तो फरमाए अल आखिरून अस्साबिकून हिकड़ी अहड़ी बि उम्मत हूंदी जेका अचण में त 1.25 लख नबियन खां बाद में ईंदे। हिन दुनिया जे तख्ते ते 1.25 लख नबियन जे उम्मतन खां आखिर में ईंदे अस्साबिकून मगर जन्नत में 1.25 लख नबियन जे उम्मत खां पहिरीं पहिरीं वेंदे। सुभान अल्लाह ईंदा 1.25 लख नबियन जे उम्मतन खां पछाड़ीअ में पर जन्नत में 1.25 लख नबियन जे उम्मतन खां पहिरीं वेंदी। बी मुझे महबूब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक कुर्बान वना पान करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पान फरमाइता इन्नल जन्नत हरामुन अलल अंबिया हत्ता अदखुलहा अना व अलल उम्ममी हत्ता तदखुलहा उम्मती। पान फरमाइता 1.25 लख नबियन कमो पेश दे जन्नत में वञण एसी ताईं हराम आ। तवज्जो अदा जन्नत में सभनी नबियन सगोरन जो वञण दाखिल थियण एसी ताईं हराम आ हत्ता अदखुलहा अन जेसी ताईं आऊं मुस्तफा करीम जन्नत में न वञा। पहिरीं आऊं जन्नत में वेंदुसि उन खां बाद में 1.25 लख नबी जन्नत में वेंदा व अलल उम्ममे हत्ता तदखुलहा उम्मती ऐं 1.25 लख नबियन जे उम्मतुन खे जन्नत में वञण एसी ताईं हराम आ जेसी ताईं मो मुस्तफा करीम जी उम्मत जन्नत में न वञे। पहिरीं मुंहिंजी उम्मत जन्नत में वेंदी उन खां बाद में रब करीम 1.25 लख नबियन जे उम्मतन खे जन्नत में मोकिलींदो। सच ॿुधा जंहिं महबूब जे सदके हिन उम्मत खे एॾो शान मिलियो आहे उन महबूब जा गुण ॻायूं या न ॻायूं उन महबूब जे आमद जा जश्न खुशियूं मिलाद कयूं या न कयूं। असांजे साईं हाफिज अब्दुल जब्बार साईं फ़कीर मुबीन हिन जमायत सगोरीअ जे कॾहिं महबूब जो मिलाद सजायो आहे इन नियत सां त उन सम्झनि था त रब जो असांजे मथां थोरो आहे रब करीम जो असांजे मथां थोरो आहे। ओ मुंहिंजा अदा ही मिलाद शरीफ़ अॼुकल्ह न तव्हां वॾड़नि खां पुछी ॾिसो हमेशह मुंहिंजे महबूब जे आमद जा उर्स मुबारक थींदा आया आहिनि। उर्सन मुबारकन में मौलूद थींदा आया आहिनि मुंहिंजे महबूब जा मौजज़ा बयान थींदा आया आहिनि। हमेशह हमेशह खां करे उम्मत मुंहिंजे महबूब जे आमद जी ख़ुशी कंदी आहे उन में आशिक झूमी मौलूद पढ़ंदा हुआ। मौलूदन में भी मुझे महबूब जे आमद जो जिक्र थींदो हो। आए अॼु जाम मोहम्मद जाओ अॼु जाम मोहम्मद जाओ सखी शाह अरब मझे आयो अॼु जाम मोहम्मद हाय शहर मके मझे शादियों थियूं वाह वाह मुबारक बादियों थियूं। हाय शहर मके मझे शादियों थियूं वाह वाह मुबारक बादियों थियूं। सारे आलम में इमदादियों थियूं ला सारे आलम में इमदादियों थियूं रब मी हो रहम जो वसायो
ताज जाम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ मुझा अदा मुझा मुसलमान भा ही महफिल मिलाद त महफिल मिलाद आ चओ सुभान अल्लाह। स्पीड थोड़ी घट कयो पर जेके महफिल मिलाद में ईंदा आहिनि न तवज्जो आहे अदा भला स्पीड घट न थी थिएसि त फिराए छॾियो मुझा अदा थोरो तवज्जो ही जेके महफिल मिलाद में ईंदा आहिनि इन्हनि जो बि अज़ीम शान आहे तंहिंजे करे असां अर्ज़ु कंदा आहियूं अदा जीअं असांजा वॾड़ा अदब सां एहतराम सां मुंहिंजे महबूब जो मिलाद कंदा हुआ ऐं अदब एहतराम सां मुंहिंजे महबूब जो शान ॿुधबो हो शान ॿुधण जे लाइ मथो ढकियल हुजे बावज़ू थी वेहिजे रब नसीब केॾा भला कया आहिनि हिकिड़े पासे महबूब जो मिलाद आहे ॿिए पासे रब जे पाक घर जी हाज़िरी आहे अल्लाह जे पाक घर में वेठा आहियूं। ओ मुंहिंजा अदा मुंहिंजा मुसलमान भा आओ त तोखे अर्ज़ु कयां अल्लाह जे कामिल वली असां जे मुर्शिद करीम इमामुल आरिफीन हज़रत पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि चओ सुभान अल्लाह।